नाज़िर, हैदराबाद में समाजी तंजीम दी राइजिंग फाउंडेशन तरफां लाइव स्टॉक खाते सिंध जे सरकार सां बरसातनि सबब मुतासिर थियल मालूंद माण्हुनि में माल जो चारो विरहाइण वारी तकरीब हटड़ी बाईपास ते मुनक़िद कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारी मूजिब तकरीब दौरान 1200 मालूंदनि में 5000 खां मथे चौपाए माल लाइ चारो फराहम कयो वियो। तकरीब दौरान डायरेक्टर ब्रीडिंग सिंध एहतशामुल हक राणा SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध गवर्नमेंट इन ते सोचियो ऐं जेको आहे बिलावल साहब जेको आहे असांखे परमिशन ॾिनी ऐं CM साहब त बाबा इहे जेको आहे ग़रीब माण्हुनि जी को मदद कई वञे। त हिन में पोइ इहे डिसाइड थियो त असांजे मिनिस्टर अब्दुल बारी खान साहब इहे डिसाइड कयो त बाबा हुननि खे फार्मर्स खे जंहिंजो नुक़सानु थी वियो आहे फसलुनि जो ऐं हुननि गाह या खाराइण जे लाइ ॿियो माल मटीरियल न आहे त हुननि खे जेको आहे बोझ मद में मदद कई वञे। पोइ सिंध गवर्नमेंट जेको आहे हिन ते एक्शन कयो ऐं जेको आहे सॼे सिंध में असां जेको आहे 23 डिस्ट्रिक्टनि में जेको आहे असां इहे डिस्ट्रीब्यूशन स्टार्ट कई आहे। इन मौके ते डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक हैदराबाद सैयद साबिर शाह ॻाल्हाईंदे चयो त सिंध में जेके ॿोॾ मुतासिर जेके जानवर आहिनि उन्हनि जानवरनि खे जेको आहे हिन वक़्तु जेको आहे तक़रीबन 3 खां 4 महीना तक़रीबन सिंध जी मोस्टली 90% जेको ज़मीन पाणीअ हेठि आहे उते फसल कोन थींदा। डिपार्टमेंट लाइव स्टॉक जे तरफ़ां साईं अब्दुल बारी पिताफ़ी साहब आहे, जाम खान शोरो साहब आहे, असांजो शर्जील नाम मेमन साहब आहे, मुंहिंजो भाउ नज़ीर कीरियो साहब आहे। इन्हनि जूं कोशिशूं हुयूं त छो न जीअं माण्हुनि खे राशन मिले पियो अहिड़े तरीक़े सां जानवरनि खे राशन जेको आहे जानवरनि खे फाडर ॾिजे ऐं उनजी कोशिशुनि रंग लाथो। नेठि असां हीअ सूरत हाल माना हीअ जेको आहे असां प्रोग्राम असांजो अप्रूव थियो सॼी सिंध जे अंदरि असां 30,000 माना जानवरनि खे वॾा जानवर जेको आहे उनखे माना फाडर ॾेई आया आहियूं। तकरीब दौरान दी राइजिंग फाउंडेशन जे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर हैदराबाद जाम फरीद लाखो चयो त हर ज़िले में 35,000 जेके मुतासिर भाॻिया आहिनि उन्हनि में ही चारो विराए पियो वञे। उनजी डोर टू डोर सर्वे थियल आहे त जेके बरसातुनि खां पोइ ज़मीनूं असांजूं ॿुॾी वियूं ऐं माल जो गाह हो उहो इंतिहाई मुतासिर थियो। उनखां पोइ हीअ हुकूमत इहो प्रोग्राम शुरू कयो आहे त हिननि खे रोड गिलास ऐं भू जेको प्रोटीन मिलायल आहे उहो असां हिननि खे प्रोवाइड कंदासीं ऐं फ़ी में खे 80 kg असां ही जेको आहे 15 ॾींहंनि लाइ ॾेई रहिया आहियूं। SS न्यूज़ सां दी राइजिंग फाउंडेशन जी सैयदा सदफ शाह ॻाल्हाईंदे चयो त जेके बरसातुनि में माण्हू इफेक्ट थिया आहिनि ऐं जानवर इफेक्ट थिया आहिनि ऐं फसल जेके तबाह थिया आहिनि ऐं माण्हुनि खे राशन सिंध गवर्नमेंट प्रोवाइड कयो थोरो घणो जेको, पर जेको हाणे हिननि जो ही इनिशिएटिव आहे मालवंद माण्हुनि खे ही हेल्प पिया कनि उहो चारो पिया ॾियनि त आई थिंक एप्रिशिएटेड। SS न्यूज़ सां चौपाए माल जी विरासत वारे प्रोजेक्ट जी फोकल पर्सन ऐं PP अॻवान गुलाम नबी लाशारी ॻाल्हाईंदे चयो त इसी जेके बेसिकली घर में माल पालीनि था वारनि वारा न जेके 2 खां 3 मेंहूं रखनि था ऐं गाह पठो पंहिंजो ज़मीनुनि मां कंदा आहिनि उन्हनि ग़रीबनि खे ॾिनो थो वञे, कंहिं वारे या कंहिं कमर्शियल वारे खे कोन थो ॾिनो वञे। चौपाए माल लाइ चारो वठंदड़ मालूंदनि पंहिंजा वीचार वंडींदे चयो त बस इहो शुक्र आहे हिकिड़ो 2 टाइम निकिरी ईंदो। जेके 4-4 5-5 भरियूं गाह जूं खाए वञनि हुननि खे हीअ गंढड़ी छा कंदी। ॿमण माना डेली ढोर खाए थो। असांखे फ़ाइदो इहो आहे त असांखे 2 ॾींहं निकिरी रहिया ग़रीब माण्हू ऐं माल जो मया 2-3 ढोरनि जो आहे। माल मोटरनि 11 में असांजो मतिलबु घटि में घटि महीने जो त ॾींहुं न